अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज न्यूज़ में भलीकार माया गजाल आबो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध में वबा विघे वधीक 3 ॼणा फौत, 383 नवां केस ज़ाहिर। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे वीडियो पैगाम में चवाए तो गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वबा विघे 3 ॼणा फौत थिया आहिनि, जंहिं बाद फौतुनि जो अंग वधी 81 थी वियो आहे। सिंध में कोरोना जा 383 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद मुतासिरनि जो अंग वधी 4615 थी वियो आहे। सखर में 17, हैदराबाद में 7, नौशेरो फिरोज में 4 नवां केस ज़ाहिर। सांगड़, जामशोरो, दादू, लाड़कानी में हिकु, खैरपुर, ठट्टो, बदीन ऐं मटियारी में 2 केस ज़ाहिर थिया आहिनि। कोरोना वायरस जा 12 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। मास्क पाइण खे ज़िंदगी जो मामूल बणायो। मुल्क में आलमी वबा कोरोना वायरस सबब 13,106 माण्हू मुतासिर। सिंध में 4,615, पंजाब में 5,378, बलोचिस्तान में 722, केपी में 1,793, गिलगित बल्तिस्तान में 308। उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 9 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब फायरिंग के नतीजे में 2 जवान शहीद, 5 जख्मी थी पिया। शहीद थियलन में नायक अब्दुल वहीद ऐं सिपाही सकमदाद शामिल। सर्च ऑपरेशन दौरान वॾे तइदाद में हथियार बि हथ। कराची के सुरजानी टाउन वारे इलाइक़े में 2 भाउरनि समेत 5 ॿारड़ा पानी के खॾ में ॿुॾी फौत। इमदादी टीमुनि इलाइक़े वासियुनि 5 नींगरनि जा लाश कढी अस्पताल पहुंचाया। रेस्क्यू टीमुनि मूजिब फौत थी वियलनि में 9 वरनि जो उसैद, 13 वरनि जो मक़सूद, 13 वरनि जो अरमान, 11 वरनि जो अब्दुल्ला ऐं 14 वरनि जो ज़ुबैर शामिल आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त लॉकडाउन बाबति माण्हुनि जी मुख़्तलिफ़ राय आहे। सूबे में 182 ॿारड़ा कोरोना वायरस में मुब्तला आहिनि, जिन जी उमिरि 10 सालनि खां बि घटि आहे ऐं 900 जे लॻभॻि 60 वरनि जी उमिरि वारा मरीज़ आहिनि। जारी कल वीडियो बयान में मुर्तज़ा वहाब चयो आहे त जेके माण्हू लॉकडाउन बावजूदि घरनि खां ॿाहिरि निकिता आहिनि, उहे वायरस जो शिकार थी रहिया आहिनि। उन्हनि मां वरी घर में वेठल ॿिया भाती बि मुतासिर थिया आहिनि। लॉकडाउन खे संजीदा न वठण ताईं कोरोना वायरस ते ज़ाब्तो नथो आणे सघिजे। वज़ीर आज़म जी ख़ासि मददगार फिरदौस आशिक़वान चयो आहे त असां सभिनी खे आलमनि ते एतमाद आहे। आलम सगुरा 20 नुक़्तनि ते अमल दरामद यकीनी बणाइनि। वबा ख़िलाफ़ जंग में सभु पंहिंजो किरदारु अदा कनि। डॉक्टरनि मुकमल लॉकडाउन जो मुतालबो कयो आहे। डॉक्टरनि जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाइणो आहे। मुख़ालिफ़ धुर अॻवान शहबाज शरीफ़ चयो आहे त हतमी रिपोर्ट न अचणु इमरान नियाज़ीअ जे ॾोह जो एतिराफ़ आहे। फैसलनि जा ज़िम्मेवार इमरान ख़ान उस्मान बुज़दार आहिनि। काबीना ECC ऐं सब्सिडी जी मंज़ूरी ॾियण वारा असुल ज़िम्मेवार आहिनि। खंड ऐं अटे जी इंक्वायरी कमीशन खे मोहलत ॾियण ते रद्दअमल ज़ाहिर कंदे शहबाज शरीफ़ चयो त रिपोर्ट में देर हुकूमती धाड़े जी तस्दीक़ ऐं खंड चोरी में मुलविस असुल ज़िम्मेवारनि खे बचाइण जी कोशिश आहे। अवाम ॼाणे थो त अटे ऐं खंड ते धाड़ो कंहिं हयो। रमज़ान के भलारे महीने में मुनाफ़िक़ोरनि आम वापे जी शयुनि जा अघ ॿीणा करे छॾिया। लॉकडाउन सटियल माण्हू परेशान, भाॼियुनि जा अघ बि आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। मुख़्तलिफ़ शहरनि में खाधे पीते जी शयुनि जा अघ वापारियुनि ॿीणा करे छॾिया। ग़रीब माण्हू भाॼियूं वठण खां बि लाचार बणिजी विया। बसर, पटाटा ऐं ॿियनि भाॼियुनि जे अघनि माण्हुनि जा मथा चकराए छॾिया। लीमो ऐं थूम 600 रुपया, अदरक 400 रुपया फ़ी किलो विकिरो थियण लॻा।
सिंध हुकूमत जे घरू खाते सूबे जे वापारियुनि खे ऑनलाइन कारोबार जी मशरूत इजाज़त जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि वापारियुनि खे ऑनलाइन कारोबार जी सुबुह 9 वॻे खां शाम 3 वॻे ताईं इजाज़त हूंदी। समूरनि कारोबारी माण्हुनि ऐं अमले खे सिंध हुकूमत जे ॾिनल SOPs ते अमल करणो पवंदो। नोटिफिकेशन मूजिबि दुकानदारनि खे पंहिंजे अमले खे सैनिटाइज़र, ग्लव्स ऐं मास्क फराहम करणा पवंदा। वापारी SOPs ते अमल करे कारोबार खोले सघनि था। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चवाए त 2 सालनि खां पार्लियामेंट खे ताला लॻल आहिनि। हाणे उन्हनि तालनि खे खोलणो पवंदो। पार्लियामेंट खे सनत सां नथो ॻंढे सघिजे। आइन तहत पार्लियामेंट जो इजलास रुगो फिज़िकल तौर ई मुमकिन आहे। पार्लियामेंट ख़ामोश आहे। कोरोना बाबति मामलनि जो पार्लियामानी एहतिसाब जी ज़रूरत आहे। PP अॻवान ख़ुर्शीद शाह जो मुलाज़िम कोरोना वायरस जो शिकार, घर अंदरि जरासीम मार स्प्रे कयो वियो। ख़ुर्शीद शाह जे घर भातियुनि समेत मुलाज़िमनि जूं कोरोना टेस्टूं कराइण जो फ़ैसिलो। सिंध में कोरोना वायरस विघे वधीक हिकु ॼणो फौत। तबलीगी जमात सां तालुक़ रखंदड़ पनो आकिल वासी पीर सन यासीन मलक गिम्स में फौत। मड़ो अबाणी ॻोठ पनो आकिल रवानो कई वियो। फोतीअ जी जनाज़े निमाज़ ऐं तदफ़ीन सरकार पारां जोड़ियल ज़ाब्तनि तहत करण जूं तयारियूं। तदफ़ीन अॼु राति मुस्तफ़ा कब्रिस्तान में कई वेंदी। मरहूम 6 महीना अॻु तबलीगी जमात सां गॾु कुसूर वियो हो। वापसी ते सखर में टेस्ट रिपोर्ट मुस्बत आई। खेसि गिम्स मुंतक़िल कयो वियो जिते हुन दम ॾिनो। ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप अमरीकी मीडिया खे लूलो लंगड़ो करार ॾेई छॾियो। चवे थो अमरीकी मीडिया रोज़ानो रेटिंग जे चकर में कूड़ियूं ख़बरूं ॾींदी आहे। अमरीकी सहाफ़ी सवालनि जे वक़्फ़े दौरान सिर्फ़ दुश्मनी कढंदा आहिनि। गुज़िरियल हफ़्ते बि कूड़ियूं ख़बरूं हलाए सहाफ़ी मूंखां सवाल करण लॻा। मीडिया खे जारहाणा सवाल करणा आहिनि त पोइ ब्रीफिंग जो को बि फ़ाइदो न आहे। ट्रंप ॾुखियनि सवालनि जा जवाब ॾियण खां लवाईंदे प्रेस कॉन्फ्रेंस मुलतवी करे छॾी। This headline news is brought to you by इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? पाल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा बरसों का साथ नौरस। चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक फुटण जी सलाहियत, बीमारियुनि ख़िलाफ़ क़ुव्वत मुदाफ़ियत पंहिंजे इलाइक़े जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। आहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटल पियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। सांझ जो खटन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042 353 20255।